अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सूमरो दोस्तों मां आहियां अली गुलमला। ऐं तव्हां अॼु ॾिसी रहिया हूंदव असांखे त असां सोशल डिस्टेंस ते कहिड़े तरीक़े सां अमल करे रहिया आहियूं। अली गुल मूंखां केतिरो परे वेठा आहियो बाक़ाइदे ॾिसो। चइनि 5 फुटनि जो फ़ासिलो आहे साईं। हा बिल्कुलु ऐं ईअं ई वेहणु घुरिजे। ईअं ई वेहणु घुरिजे ऐं घर में वेहो, पंहिंजे में घर में पंहिंजे पंहिंजे घर में वेहो। असां बि अॼु पंहिंजे पंहिंजे घर में वेठा आहियूं। हिते अली गुल आयो आहे मूं वटि, उतां कम हिते वेठा आहियूं, थोरो परे परे थी वेठा आहियूं। हाल वाल करणु घणा ॾींहं थी विया, मुलाक़ात न थी हुई, सो अॼु सोचियोसीं तव्हां सां मुलाक़ात कयूं ऐं हाल वाल कयूं, कुझु पुछूं। असगर खोसे जो छा हाल वाल आहे हुनखां पुछो। ख़ैर उहो पिया उहो बि ज़ाहिर आहे असां वांगुरु घरनि में थां धोईंदो हूंदो। हा जी मां हाणे असली ॿुहारी सुबुह ॾिनी हुअमि अच्छा ऐं मंझंदि जो अटो ॻोयो हुअमि त मानी वरी मूंखे डिघी फिरी थी वेंदी आहे न। अच्छा हा अटो ॻोयो हुअमि, भाई मानी पचाई ऐं वरी पोइ थां वरी मां धोइण जो होशियारु आहे। वाह वाह बिल्कुलु। थां धोइण सां गॾो गॾु वरी मां गाना बि चवंदो वेंदो आहे। अच्छा अहिड़ा थां निबिरी वेंदा सुराब। वाह वाह। तूं वरी कावड़ कंदो आहे थां धोइण में। मूंखे कावड़ न कंदो कर। सावन धोइण ईंदा न आहिनि न मूंखे। ईंदा न आहिनि। बस असां घड़ी घड़ी हथ जेके धोऊं था इहो ई ॾिसो था तव्हां त मुंहिंजा हथ साईं, बि मां मुंहं खां हिकिड़ी- वधीक अछा थी विया आहिनि। सोराब खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायईं न, ये औरतुनि खे कॾहिं न थींदी आहे बीमारी। हा छाजे छाजे करे? जो हुननि वीचारनि जो त 24 कलाक सर्फ में साबुण में हथ आहिनि आहिनि, कॾहिं हा। थां थी धोइनि, कॾहिं कपिड़ा थी धोइनि। अलाह औरतुनि ॾे ख़ैरु कंदो, मौला जे हुकुम सां ॿारनि ॾे बि ख़ैरु कंदो, अच्छा सभिनी दुनिया ॾे ख़ैरु कंदो, अलाह हिन बीमारी खां बचाईंदो। असगर खोसे खां पुछो हाल वाल उहे कीअं आहे। वीचारो थां वां धोईंदो हूंदो। वीडियो कॉल कयो, वीडियो कॉल कयो, ॾिसां उनखां ई पुछूं हाल वाल। हुन खां पुछो हाल अहवाल त यार ॾे ख़बर छा हाल अहवाल आहे, किथे ऐं आहे। असगर कोसो ॾाढो सुठो कमु बि करे रहियो आहे। असां हुनखे ॾिसूं पिया हुनजे फेसबुक पेज ते, यूट्यूब चैनल ते बि, जी जी जेको राशन वग़ैरह विराहे पियो ग़रीबनि में। हा यार ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि आई आहे। सही। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव न, जेको पाण ग़रीब मुजाहिद हूंदो न हुनखे इहो वॾो ख़्यालु हूंदो आहे हिन शइ हा जो। बिल्कुलु बिल्कुलु। न असां बि कयोसीं, राशन विरायोसीं। कुझु जेको दोस्तनि असांखे दुबई मां जेके सिंधी एसोसिएशन आहे UAE वारा आहिनि उन्हनि मोकिलियो अबा हुया। तो अबा असगर भाउ हाणे वीडियो ते अचो, वीडियो ते लाइव वीडियो ते असगर खोसे सां राब्तो थी वियो आहे। तो थी वियो। हाणे वीडियो ते अचांसि। वीडियो ते अचे पुछेसि छा थो करे। मुंहिंजे ख़्याल में राति जी मानी न कंदो हुजे उहो बि। अलाए वीचारो असल में अॻाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुयसि, ओॾी महिल अञा आलू बालू छिले पियो। अच्छा मुंहिंजे ख़्याल में भाॼी पचाईंदो उहो या भाभी पचाईंदी, ख़बर न आहे, पुछूंसि था। पर मां वरी हाणे थां मां धोई आख़िरी मोटी आयुसि। मां जो हाणे वरी सुराब सां ॻाल्हि ॿोल कई, वॾो अरसो थी वियो आहे। हा इलाही ॾींहं थी वीडियो विया। बि अलॻि अलॻि ठाहियूं पिया। माण्हू पुछनि पिया हिन ॻाल्हि में त अलॻि थी विया हो या अकेला अकेला वीडियोस था ठाहियो। हा तो हर को दोस्तों घर में आदा माफ़ कजांइ, तूं बि मुंहिंजे ख़्याल में को भाॼी बाजी रधंदो हूंदे। मां बि हाणे थां धोई करे सोराब वटि पहुतो आहियां। सोराब जेको चांहि ठाहे पियो। अदा हे भाउ असगर जी जी बा जी हा हा वाह वाह भई इहो त ॿुधाए त इहो कचिरो कयो कंहिं इहो। अच्छा सही आहे सही आहे। भलो आहे दोस्त, ॾिसंदा सभु वेठा। असगर खोसे खे ॾेखार चवनि था ई। जी जी न न करणु बि खपे। घर जो कमकार करणु खपे, हथ वंडाइणु खपे औरतुनि जो बि। त ज़रूरी न आहे त सभु कम उहे ई कनि घर जा। त मर्दनि ते बि लाज़मी आहे त घर में वेठा आहिनि त कोई न कोई कमकार कनि, छंड फूक ई कनि, ॿियो न त कुझु बि नथा कनि त। जी
ओ बा इहो सब सां इहा ई ताती आहे ॿुधे। हा हैदर कादरी बि पहुतो आहे हिते कराची। हैदर कादरी बि इहो घर जा कमकार कंदो अथव हिते, ॾाढो सुठो सफ़ाई वफ़ाई करे पियो। न गामू ओॾे शिकारपुर आहे, न शिकारपुर। न वार वार कहिड़ा ठाराईंदो हुजे त ठाराए न, हुते त एयरपोर्ट लॻो पियो आहे। हा उहा हुन त वीडियो बि ठाही, घर ॾे थांव धोए पियो वेठो, घर ॾे ठाही ऐं वीडियो त घर में थांव धोए पियो वेठो, उहो ॾेखारियो हुन सबूत ॾिनो हुन बि। हा बिल्कुलु बिल्कुलु, वॾो मज़लूम उहो आहे साईं। मां त सुबुह जो बसि इहो अंडो आमलेट ठाहे वेंदो आहियां ऐं ब्रेड वठी ईंदो आहियां, ब्रेड वग़ैरह जेको आहे टोस्ट कंदो आहियां, उहो सही थी वेंदो आहे, नाश्तो वाश्तो सही थी वेंदो आहे सुठो। चांहि बि ठाहे वेंदो आहियां। हा यार मूंखे घणो कुकिंग जो न आहे तजुर्बो न घणो। असांजी मां बाक़ाइदे माना एंटीबायोटिक आहे न माना हर शइ साईं। साईं कपिड़ा धोई वञा, कपिड़ा धोई थांव ॿुहारी, बसि जेको आहे पोचो रुगो हथ सां न पेर सां ॾींदो हुन ते बाई अॼु विड़ी आहे। अच्छा त पेर सां छो थो ॾे? वार उभा ॾिसंदो हूंदे न अली गुल जा, इहे जुंडा पट थी विया वॾी अॼु घर में लॻे थो। नमकीन चांहि ठाही मन, नमकीन चांहि। मिठी भाॼी मेरी में खंड विझी छॾी। असल में उन्हनि खे पक आहिनि त हाणे ॿाहिरि काॾे वञी नथा सघनि, ॿाहिरि होटल बि बंदि आहिनि, ॿाहिरि निकिरी बि नथा सघनि काॾे, हथी खाइनि घर में। हाँ केड़ो सही है। जबरदस्त। अल्लाह से खैर करे मौला यार, खुश हो जे, आबाद हो जे यार। बिल्कुल बिल्कुल हाँ बिल्कुल बिल्कुल सही तो चे। बस अल्लाह से खुश करे यार, आबाद रहो, मौला आबाद कंदुई। वॾी महिरबानी तुंहिंजी। अबा हाणे असां पाण ख़ैरात जे चक्कर में कोॾे। ओ बा ए महीनो ॿियो हलियो न लॉकडाउन, त असां पोइ ॿाहिरि वेठा हूंदासीं, बेलचो खयूं। जी सोशल मीडिया
जी 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 बिल्कुलु हाँ बिल्कुलु 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 सही सही मैसेज ॾिनो बसि इहो ई ॾियूं था इंशाल्लाह अल्लाह साईं तोरे ख़ैरु कंदो यार ख़ुशि जी वाह हाँ हाँ न न असल में मौलाना असदुल्ला खोड़ो सां फोन ते ॻाल्हि ॿाल्हि थी कल्ह सो हुन चयो त सोराब जेकॾहिं तोखे सुहिणो थियणो आहे न त सजदो जेको आहे उहो ड्रिघो कंदो कर इहा हदीस बि आहे त जेकॾहिं तव्हांखे चेहरे ते नूर खपे त सजदा ड्रिघा कयो जेतिरा सजदा ड्रिघा कंदव ओतिरो तव्हांजे चेहरे ते नूर ईंदव बेशक 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 बिल्कुलु 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 असां बि ॾींहं राति इहो अलाह खे ॿधायूं था वेठा अलाह साईं बसि इहो अज़ाब लाइ असां त हाणे घणा गुनाहगार आहियूं घणा गुनाह थी विया तौबा कईसीं हाणे बाबा सभिनी खां सही आहे सही ओके ओके बाय बाय थैंक यू अल्लाह हाफ़िज़ अल्लाह थैंक यू जी दोस्तो असगर खोसो हुयो असां सां वीडियो लिंक ते ॾाढी सुठी कचहरी थी हुन सां ऐं सुठो पैगाम बि ॾिनो सुठो मैसेज बि ॾिनो ऐं असांजी वीडियो बि हाणे तमामु डिघी थी वई आहे हाणे माण्हू बोर न थियनि त दोस्तो ख़ुशि जो आबाद हुजो ऐं इहे ई ख़्यालु रखिणो आहे जेकी पंहिंजो हुकूमत बि ॿुधाए पई ऐं डॉक्टर बि ॿुधाइनि पिया माहिर बि ॿुधाइनि पिया त ख़ुशि जो आबाद हुजो ख़ासि करे ॿारनि खे ऐं ॿारनि सां प्यार सां पेश अचो छो जो घर में रहो था ईअं न ॿार जेको आहे सो चिड़चिड़ा थी वञनि तव्हां पाण जेको आहे चिड़चिड़ा थी वञो को नुक़सानु करे विझो घर जो त घर में रहो था त प्यार सां रहो हाणे तव्हां ख़बर पई हूंदी त औरतूं केॾियूं क़ुर्बानी ॾींदियूं आहिनि हा बिल्कुलु त ख़ुशि जो आबाद हुजो।